नौशरो फिरोज मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो सुई गैस ऑफिस में मोरो शहर के मुख़्तलिफ़ वार्डन जा माण्हू औरतुनि जो हुजूम गॾु थी वियो। मोरो सुई गैस इंजीनियर नईम मेमन अवाम के जवाब ॾियणु मुनासिब न सम्झियो, ऑफिस छॾे हलियो वियो। सुई गैस ऑफिस मोरो जी नाजायज़न खिलाफ़ मोरो शहर ऐं आस पास के ॻोठाणनि जे औरतुनि मर्दनि जो आयल नाजायज़ बिल हथन में खणी सुई गैस ऑफिस में सख्तो एहतजाज कंदे इंतज़ामिया खिलाफ़ सख्तो नारेबाज़ी कई। सुई गैस इंजीनियर नईम मेमन अॻियां शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। इंजीनियर शिकायत कंदड़नि जा मसइला हल करण बजाय ऑफिस छॾे भॼी हलियो वियो। अवाम सख्तो नारेबाज़ी करे इंजीनियर ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहिया ऐं मुतालबो करे रहिया त फौरन मोरो मां नईम मेमन के हटाए को फर्ज़ शुनास ऑफिसर मुक़रर करे मोरो जे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। सर छा चवणा हम भी इधर ही बैठे हैं। मारे को बैठने वास्ते दो जगह हम भी बैठे हैं। छा चवणा मानो तो हम लोग का मसला हल करेंगे। मानो तो चवणा कोई दो जना तारीख बोलते हैं, बिल्कुल भी नहीं करते मसला हल हमारा। नहीं बोलते भाई, हमारे साथ जाएगा तो मसला हल होगा। ऐसे रोज हम नहीं करेंगे। नहीं सर तो इंजीनियर टाइम को नहीं नहीं इंजीनियर साहब करके दो, हमारा करके दो। हमारे बच्चे वाह इंजीनियर आ जेको आवाम के ॾिसी ऐं जेको ऑफिस छॾियो भॻो थो वञे। आवाम के ॾिसी ऑफिस ॾिसो था सवन जे तइदाद में बीठा आहिनि, पर इंजीनियर एतिरो लागर्ज़ आहे जो हीअ आवाम खे फेस करण खां अॻु ई ऐं आवाम जे खां